मीडिया हिकिड़ो तमामु पावरफुल टूल आहे ऐं असां लेडीज़ खे इन जे बारे में ख़बर हुजणु खपे। प्रोडक्ट जेको आहे जेके मुंहिंजे पंहिंजे वॾनि जो जेको ॾस आहे हिकिड़ो ऑयल, त उहो मां हिकिड़ो स्टार्ट कयो ऐं उहो हिकिड़ो प्रोडक्ट अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े साल में सोशल मीडिया जी मदद सां माना मां इहो चवां थी त सॼे पाकिस्तान छा बल्कि मां ॿाहिरि मुल्क में बि जेके आहिनि उहो मोकिले चुकी आहियां। रिलियूं ठाहिनि थियूं ऐं उहे जेके उहे बर्थ करनि थियूं, त उन्हनि खे अगरि ज़रूरत आहे त असांखे उन्हनि खे अवेयरनेस ॾियणी आहे त तव्हां पंहिंजी मार्केट जेकी हिकिड़ी मार्केट हाणे असांजे लाइ सोशल मीडिया जे थ्रू हिकिड़ी सम्झो त तमामु हिकिड़ी वसी मार्केट आहे, उन में उहे आणनि ऐं ईअं असां जेके आहिनि पाकिस्तान जी जेके असांजी जेके वुमेन पावर आहे उहे बि असांजो जेको आहे उहो यूज़ थिए। सरेहान अलावाला जी जेके आहिनि ॻाल्हि कयूं त उन्हनि हिकिड़ी रिसर्च कई फेसबुक ते, त उन्हनि इहा अवेयरनेस ॾिनी त फेसबुक जे ज़रिए माण्हू कीअं मञा जेके स्कूल कॾहिं विया बि न आहिनि पर उहे एतिरो करे था वञनि त उन्हनि इंग्लिश ॻाल्हाइणु लिखणु पढ़णु उहो जेको आहे उन्हनि सिखी। त मुंहिंजे असांजे ॻोठ में जेके नंढियूं नंढियूं छोकिरियूं आहिनि जे कॾहिं स्कूल जो मुंहुं बि न ॾिठो, जेके जाफ़राबाद जी तव्हां चयो, डेरा मुराद जमाली तव्हां अगरि चयो, पर उहे माशाअल्लाह फेसबुक जे ज़रिए एतिरो सुठो ॻाल्हाए वञनि थियूं, लिखी पढ़ी वञनि थियूं। ग्रुप्स आहिनि सोशल मीडिया ते, मां ज़रूरु उन्हनि जो नालो खणंदसि। सिंधी सिस्टर ग्लैम ऐं मेकअप ब्यूटी ब्लॉग जेकी मुंहिंजी जर्नी शुरू थी उहो इन्हनि ग्रुप्स खां शुरू थी। उन्हनि मूंखे इहो सेखारियो उते त माना तव्हां जेके आहिनि पंहिंजो बिज़नेस कीअं करे सघो था। मां आयमि ऐं असां पंहिंजूं जेके ॿियूं भेणियूं आहिनि उन्हनि मूंखे मोटिवेट कयो, मुंहिंजो कॉन्फिडेंस बिल्डअप कयो ऐं उन्हनि मूंखां अगरि मां उन्हनि खे इहो ॿुधायो त उन्हनि चयो तव्हांजा वार कीअं वधिया। मां उन्हनि खे पंहिंजे प्रोडक्ट जी ॻाल्हि कई, उन्हनि मूंखे इहो मोटिवेट कयो त तव्हां इहो असांजे लाइ ठाहियो ऐं उहो कंदे 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 यकीन कयो त माशाअल्लाह एतिरो मुंहिंजो बिज़नेस ग्रो थियो आहे सॼे सिंध में। असां जहिड़नि माण्हुनि खे उथिणो पवंदो ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइणो पवंदो त सिर्फ़ु फेसबुक इन शइ जे लाइ न आहे त तव्हां जेके आहिनि इन खे हिकिड़ो सिर्फ़ु हलो हाय कयो, तव्हां फेसबुक हलाईंदे हलाईंदे बि पंहिंजी रोज़ी जो जेको आहे उहो मौक़ो पैदा करे सघो था। मां तव्हांखे ॾसींदसि त आमला, मेहंदी जा पत्ता, इहे जड़ी बूटियूं कुझु आहिनि, इहे अगरि तव्हां वारनि में हणो ऐं बिल्कुलु मुंहिंजो ऑयल मां पाण ठाहियां पई थी जेको असांजी पंहिंजी ज़मीननि जो बलूचिस्तान जो आहे, त इहे कुझु असांजा पंहिंजा ज़ख़ाइर आहिनि सिंध जा ऐं असांखे खपे त असां इहे यूज़ कयूं। असांजो जेको आहे हिकिड़ो जेको दौरु आहे उहो सोशल मीडिया जो दौरु आहे। हिकिड़े मिंट में असां गूगल करे सघूं था, हर शइ असां सर्च करे फ़ाइदा नुक़सान असां ॼाणे सघूं था। छो असां पंहिंजी चार दीवारी में बि इहो करे सघूं था। कैश ऑन डिलीवरी अकाउंट आहे, तव्हां उहो खोलायो, तव्हांजे जेके TCS जा नुमाइंदा आहिनि उहो तव्हांजे दरवाज़े ते अची तव्हांखे जेके आहिनि पार्सल खणी वेंदा ऐं उते जिते बि जान तव्हांजी एड्रेस हूंदी इहो सॼो कमु तव्हां पंहिंजे घर वेही कयो ऐं चाहे हिते हुजे या इस्लामाबाद हुजे त तव्हां उन सां कनेक्ट थी वेंदो, तव्हां उते पंहिंजो जेके आहिनि इहो मोकिले सघो था ऐं इन खां अलावा उहो पंहिंजा चार्जिस कुझु कटींदा, बाक़ी जेके तव्हांजी रिमेनिंग अमाउंट हूंदो उहो ईज़ीली तव्हांजे जेके आहिनि अकाउंट में ट्रांसफ़र थी वेंदो। नंढे पैमाने ते जेका इहे हेल्प करणु चाहियां थी त उन हिसाब सां मुंहिंजो नंबर जेको आहे उहो बिल्कुलु मुंहिंजो आशी हर्ब्स जे नाले सां मुंहिंजो फेसबुक ते पेज अथव, उते तव्हांखे सॼी डिटेल्स मिली वेंदी। ज़ुल्म बर्दाश्त न कयो, अलाह साईं बि उन्हनि जी मदद कंदो आहे जेकी मदद पंहिंजी पाण कंदो आहे। जंहिंसां असां सिंध जी हिकु मोटिवेशनल पर्सनैलिटी, सिंध जो उत्साह ऐं सिंध जी सम्झो त जेका नई पहचान मैडम हीराला शरीफ़ सां गॾु आहे। मैडम जो तालुक़ु सिंध जे उतरादी इलाइक़े जेका बस आहे। मैडम ज़िंदगी तमामु घणी मुश्किलातूं, ॾुखियायूं ऐं काफ़ी वॾा वॾा मरला कटे हैदराबाद पहुता आहिनि। मैडम जो हिकिड़ो नओं वेंचर, नओं आइडिया जेको वूमेन खे उत्साह ॾिए थो, सपोर्ट करे थो। अॼु त मैडम खां पुछूं था त हिन जा आइडियाज़ छा आहिनि। थैंक यू सो मच। It's a great feeling that I'm here to discussing my ideas and point of view in front of Media 360. त मां इहो चवणु चाहियां थी त जीअं तव्हां मुंहिंजो इंट्रोडक्शन ॾिनो त मुंहिंजो तालुक़ु जेकवाबाद सां आहे। मुंहिंजी तालीम MBA मां कई आहे ऐं मां हाणे MPhil पई थी कयां ऐं मूं उन टाइम मुश्किल वक़्तु मुंहिंजो उन टाइम वियो जॾहिं मूंखे सोशल मीडिया जी ख़बर न हुई। मुंहिंजी ज़ाहिरा असांजी लाइफ में हिकिड़ा चैलेंजिस अचनि पिया था शादी खां पोइ जी, मतिलबु अगरि असां ॾिसूं या कंहिं बि औरत जी लाइफ में। मां इहो चवां पई त सोशल मीडिया हिकिड़ो तमामु पावरफुल टूल आहे ऐं असां लेडीज़ खे इन जे बारे में ख़बर हुजणु खपे। छो जो अगरि असां ॾिसूं असांजी पाकिस्तानी स्पेशली सिंध जूं जेके लेडीज़ आहिनि उहे ईअं चई सघूं था त फाइनेंशियली एतिरी स्टेब्लिश न आहिनि, स्पेशली ॿारड़ी जूं, ऐं उहो पोइ हिकिड़े दबाव जो पियो थी शिकार आहिनि। त जीअं हिकिड़ो दबाव, छो जो सॼो उन्हनि जो जेको डिपेंडेंसी आहे उहो ॿियनि जे मथां आहे, चाहे उहो घर जो कहिड़ो बि फ़र्दु हुजे। त मुंहिंजो इहो पैगाम आहे जो मां पाण इहो जेको आहे मरहलो काटे आई आहियां त मां हिकिड़ो प्रोडक्ट जेको आहे जेके मुंहिंजे पंहिंजे वॾनि जो जेको ॾस आहे हिकिड़ो ऑयल, त उहो मां हिकिड़ो स्टार्ट कयो ऐं उहो हिकिड़ो प्रोडक्ट अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े साल में सोशल मीडिया जी मदद सां
माना मां इहो चवां थी त सॼे पाकिस्तान छा बल्कि मां ॿाहिरि मुल्क में बि जेके आहिनि उहो मोकिले चुकी आहियां। ऐं माना मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असां लेडीज़ खे पंहिंजी चार दीवारी जी हद जेकी असांजी आहे ठीकु आहे, सही आहे, परदे में रही बि असां जेके आहिनि उहे कमु करे था सघूं। त ऐं स्पेशली जेके ॿारड़ी जी वूमेन आहिनि उन्हनि जो अगरि तव्हां ॾिसो उन्हनि जी जेके हैंडीक्राफ्ट आहे, असांजे सिंध जो जेको हिकिड़ी अजरक जी सिर्फ़ु अगरि तव्हां प्रिंट ॾिसो ऐं उन्हनि जो जेके थरी लेडीज़ आहिनि ऐं ॿारड़ी जूं जेके ॿियूं स्पेशली मुंहिंजे पंहिंजे ॻोठ जूं मां उते ॾिठियूं आहिनि जाफ़राबाद साइड डेरा उस्ताद जमाली जूं, त उन्हनि जो हिकिड़ो जेको रिलियूं ठाहिनि थियूं ऐं उहे जेके उहे बर्थ करनि थियूं, त उन्हनि खे अगरि ज़रूरत आहे त असांखे उन्हनि खे अवेयरनेस ॾियणी आहे त तव्हां पंहिंजी मार्केट जेकी हिकिड़ी मार्केट हाणे असांजे लाइ सोशल मीडिया जे थ्रू हिकिड़ी सम्झो त तमामु हिकिड़ी वसी मार्केट आहे, उन में उहे आणनि ऐं ईअं असां जेके आहिनि पाकिस्तान जी जेके असांजी जेके वुमेन पावर आहे उहे बि असांजो जेको आहे उहो यूज़ थिए। अच्छा मैडम, अव्हां हिन फील्ड में जेको आया मीन्स के सोशल जेको तव्हां एक्टिविस्ट आहियो या सोशल मीडिया जो कमु कयो पिया, त अव्हांजो हिकिड़ो जेका मोटिवेशन आहे अव्हांखे कीअं मिली ऐं अव्हां जेका महिल निकिरी हैदराबाद कीअं पहुता, ऐं थोरो सफ़र जेको आहे ज़िंदगीअ जो असां उहो शेयर कजो। जी, जेकमाबाद मां बेसिकली मुंहिंजो तालुक़ु आहे, त मुंहिंजा अम्मी बाबा माना उतो जा ई आहिनि ऐं उतो को हिकिड़े वॾे शहरनि में अचणु कराची हैदराबाद उहो ईअं पॉसिबल थियो। हिकिड़े त तव्हां एजुकेशन जो चई सघो था, छो जो उते एतिरियूं फैसिलिटीज़ न आहिनि, ठीकु आहे। ऐं मुंहिंजे बाबा जी पोस्टिंग जेकी आहे उहा हैदराबाद में थी, पहिरियों कराची में थी, पोइ बाबा हैदराबाद आया ऐं उते पोइ छो जो मुंहिंजे जेके फादर आहिनि उहे हिकिड़े गवर्नमेंट ऑफिसर रहिया आहिनि, त उन्हनि सिंध जे डिफरेंट शहरनि में उन्हनि जी पोस्टिंग रही, पर छो जो असांजे ईअं चई सघूं था त तालीमी निज़ाम जेको आहे उहो असांजे हिते जेकमाबाद में एतिरो इस्टेब्लिश्ड न आहे। जेके हायर स्टडीज़ असां कयूं पिया था, जीअं हाणे मां एम फिल कयां थी, त उते असांखे इहा सहूलियत न आहे, त इन करे असांजे जेके बाबा आहिनि उहे हिते ई जेके आहिनि उहे रिहाइश कई उन्हनि हैदराबाद में, त असांजी फैमिली हाणे हिते ई आहे। अच्छा अदी हाणे जेको पाण ॻाल्हि कंदा सोशल मीडिया जी, सोशल मीडिया असां वटि अमूमन यूज़ पिए थिए एज़ अ कम्युनिकेशन, जंहिंमें सिर्फ़ु माण्हू हिक ॿिए सां हैलो हाय सलाम कीअं आहियो, मानी खाधी न खाधी, किथे आहियो, कॾहिं पिया अचो। ऐं ॿी वरी जेका सोशल मीडिया जेका एक्चुअल जो कमु आहे उहा बिज़नेस ऐं मार्केटिंग एडवर्टाइज़िंग। त पाण सिंध जी बराड़ी औरत खे जेको घर में वेही कमु करे थी या जेका जेके शयूं ठाहे पई हैंडीक्राफ्ट्स आहिनि, बर्तन या ॿियो को कमु आहे, त जेको विच में जो गैप आहे बराड़ी ऐं शहर में, त उहो पाण फिल आउट कीअं कयूं ऐं पंहिंजी औरत जेका बराड़ी औरत आहे उनखे पाण एजुकेट कीअं कयूं त उहो माना सोशल मीडिया ते अची मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजा पेज ठाहे या व्हाट्सएप ते अची लिंक मार्केट सां लिंक करे पैसा कमाए सघे। जी, मां इहो चवणु चाहींदसि त हाणे अगरि असां इहो ॾिसूं त काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन फील्ड में कमु करनि था। इवन गवर्नमेंट बि जेके आहिनि उहे काफ़ी अहिड़ा प्रोजेक्ट लॉन्च कया आहिनि जेके इन शइ ते कमु करनि पिया था। छो जो अगरि असां सरेहान अलावाला जी जेके आहिनि ॻाल्हि कयूं त उन्हनि हिकिड़ी रिसर्च कई फेसबुक ते, त उन्हनि इहा अवेयरनेस ॾिनी त फेसबुक जे ज़रिए माण्हू कीअं मञा जेके स्कूल कॾहिं विया बि न आहिनि पर उहे एतिरो करे था वञनि त उन्हनि इंग्लिश ॻाल्हाइणु लिखणु पढ़णु उहो जेको आहे उन्हनि सिखी। अगरि मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजी ॿुधायां जेको मुंहिंजो पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे, त मुंहिंजे असांजे ॻोठ में जेके नंढियूं नंढियूं छोकिरियूं आहिनि जे कॾहिं स्कूल जो मुंहुं बि न ॾिठो, जेके जाफ़राबाद जी तव्हां चयो, डेरा मुराद जमाली तव्हां अगरि चयो, पर उहे माशाअल्लाह फेसबुक जे ज़रिए एतिरो सुठो ॻाल्हाए वञनि थियूं, लिखी पढ़ी वञनि थियूं। त मञा सभु को पहिरों जेको ज़रूरी आहे उहो असांखे एजुकेशन आहे ऐं उन में इहे फेसबुक जे ज़रिए सिखी वियूं आहिनि। अच्छा, नंबर 2 पॉइंट जेकी तव्हां ॻाल्हि कई, त उन्हनि खे असां इहो गैप कीअं फिलअप करे सघूं था। ॾिसो ईअं आहे त मञा इहो असांखे थोरो अॻिते अचिणो पवंदो। जेके असांजी शहर जूं लेडीज़ आहिनि, जीअं अगरि मां पंहिंजी ॻाल्हि कयां, बिल्कुलु मां बि हैलो हाय करण जे लाइ जेके आहिनि इहो फेसबुक जो अकाउंट ठाहिणु पंहिंजी फैमिली सां, पर जॾहिं माशाअल्लाह रेहान अलावाला जहिड़ा माण्हू उहे कनेक्ट थिया, तव्हां सां मां कनेक्ट थियमि ऐं तव्हां जेके प्रोजेक्ट ॿुधाया ऐं इहे मां हाणे माशाअल्लाह जेके ॾिठा, हूअं मुंहिंजी स्ट्रगल हुई त मां जेके आहिनि उहे ॾिठो त हिकिड़ो जेको असांजे लोकल प्रोडक्ट जेके आहिनि उनखे नीड आहे, जेके आहिनि असां उन्हनि खे माण्हुनि खे पहुचायूं। सच ॻाल्हि अगरि मां तव्हांखे ॿुधायां त मूं एतिरो सोचो बि न वियो, मुंहिंजी कोई एक्सपेक्टेशन हुई बि न त ईअं पॉसिबल बि आहे। पर अहिड़ा काफ़ी ग्रुप्स आहिनि सोशल मीडिया ते, मां ज़रूरु उन्हनि जो नालो खणंदसि, सिंधी सिस्टर ग्लैम ऐं मेकअप ब्यूटी ब्लॉग। जेकी मुंहिंजी जर्नी शुरू थी उहो इन्हनि ग्रुप्स खां शुरू थी। उन्हनि मूंखे इहो सेखारियो उते त मञा तव्हां जेके आहिनि पंहिंजो बिज़नेस कीअं करे सघो था। मां आयमि ऐं असां पंहिंजी
पंहिंजूं जेके ॿियूं भेणियूं आहिनि उन्हनि मूंखे मोटिवेट कयो, मुंहिंजो कॉन्फिडेंस बिल्डअप कयो ऐं उन्हनि मूंखां अगरि मां उन्हनि खे इहो ॿुधायो त उन्हनि चयो तव्हांजा वार कीअं वधिया, मां उन्हनि खे पंहिंजे प्रोडक्ट जी ॻाल्हि कई, उन्हनि मूंखे इहो मोटिवेट कयो त तव्हां इहो असांजे लाइ ठाहियो ऐं उहो कंदे 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 यकीन कयो त माशाल्लाह एतिरो मुंहिंजो बिज़नेस ग्रो थियो आहे सॼे सिंध में। त जेकी ज़रूरत आहे उहा असांखे हिक ॿिए जो साथ ॾियण जी ज़रूरत आहे। अगरि असां अकेला कुझु नथा करे सघूं, असां हिक ॿिए खे, जीअं मुंहिंजी हेल्प थी अल्हम्दुलिल्लाह, हाणे मां इन लाइक़ु थी आहियां त मां वञी ॿाराड़ी जी लेडीज़ खे उन्हनि जा ॾिसो स्किल्स सभु वटि हूंदियूं आहिनि। असांजी माशाल्लाह जेके पाकिस्तानी वुमेन आहिनि उहे उन्हनि वटि, जीअं मां तव्हां सां ॻाल्हि कई हाला जी, अगरि तव्हां ॻाल्हि कयो हैदराबाद में चूड़ियुनि जो कारोबार अगरि तव्हां ॻाल्हि कयो, ऐं कैलाश मतिलबु थरी माइन जी उन्हनि जी तव्हां ॻाल्हि कयो, त मां तमामु घणो टैलेंट स्किल्स उन्हनि में आहे। इहे असां जहिड़नि माण्हुनि खे उथिणो पवंदो ऐं उन्हनि खे इहो ॿुधाइणो पवंदो त सिर्फ़ु फेसबुक इन शइ जे लाइ न आहे त तव्हां जेके आहिनि इनखे हिकिड़ो सिर्फ़ु हलो हाय कयो, तव्हां फेसबुक हलाईंदे हलाईंदे बि पंहिंजी रोज़ी जो जेको आहे उहो मौक़ो पैदा करे सघो था, जीअं मां पैदा कयो आहे। अच्छा दी, मां ॻाल्हि कई पंहिंजे वारनि जी, त मूंखे नथो लॻे त तव्हांजा वार एॾा ओरिजिनल, मूंखे त लॻे त का विगो घर पियतल आहे। त इन लाइ तव्हांखे कंहिं सुठी कंहिं कंपनीअ जेके टॉप लेवल ते पाकिस्तान में कमु कनि पियूं, शैम्पू ठाहिण वारियूं या ऑयल ठाहिण वारियूं, अहिड़ी कंहिं कंपनी तव्हांखे ऑफर कई आहे कंहिं कमर्शियल अचण में? जी ऑफर मां अगरि छो जो मां पाण बरोच फैमिली मां बिलोंग कयां पई थी ऐं असां त इहो सोचे बि नथा सघूं त इन क़िस्म जो जेको आहे कुझु, ऐं पर इहो आहे जो हा मुंहिंजा वार जेके आहिनि उहे बिल्कुलु असली आहिनि ऐं यकीन कयो इहे को इंटरनेशनल प्रोडक्ट या अगरि असां चयूं इहे न आहिनि, इहो असांजो पंहिंजे सिंध जी ज़मीन जो ऑयल आहे। त असां जेके आहिनि उन्हनि में कुझु असांजूं वॾियूं जेके आहिनि उन्हनि खे माशाल्लाह तमामु घणी ॼाण आहे, ठीकु आहे, ऐं उन्हनि जो ई हिकिड़ी शइ मां पाण यूज़ कई अल्हम्दुलिल्लाह, त मुंहिंजा हिकिड़ा वार वधिया। ऐं ईअं न आहे जो माण्हू मूंखे चवंदा आहिनि त यार तूं जॾहिं पैदा थी हुई तूं कटाया ई न हूंदा वार त छटी, ईअं न आहे, मां ट्रिमिंग कंदी आहियां प्रॉपर तरीक़े सां। कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके अगरि तव्हां पंहिंजी रूटीन में आणियो था, केयर कयो, जेके असांजा पंहिंजा लोकल प्रोडक्ट आहिनि उहे बि तव्हां प्रोमोट कयो त इन में बिल्कुलु तव्हांखे फ़ाइदो आहे। जीअं अगरि मां तव्हांखे ॾसींदसि त आमला, मेहंदी जा पत्ता, इहे जड़ी बूटियूं कुझु आहिनि, इहे अगरि तव्हां वारनि में हणो ऐं बिल्कुलु मुंहिंजो ऑयल मां पाण ठाहियां पई थी जेको असांजी पंहिंजी ज़मीननि जो बलूचिस्तान जो आहे। त इहे कुझु असांजा पंहिंजा ज़ख़ाइर आहिनि सिंध जा ऐं असांखे खपे त असां इहे यूज़ कयूं। ऐं असां जेके आहिनि इन्हनि खे, जीअं मुंहिंजो टैलेंट अॻिते आयो आहे सोशल मीडिया जे थ्रू ऐं मां हिकिड़ो ऑयल ठाहियां पई थी, त ईअं ॿियनि मायूं जेके आहिनि उन्हनि जो बि टैलेंट अॻिते अचे, छो जो उन्हनि वटि बि काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि, टोटका आहिनि जेके तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। अच्छा आदि, जेको ऑयल ठाहियो आहे उहो सिर्फ़ु फीमेल्स लाइ या उहो मेल खे बि माना सपोर्ट करे थो? हिकिड़ो त तव्हांजा जीअं माशाल्लाह वार वॾा बि आहिनि, मज़बूत बि आहिनि, त जीअं मर्द अगरि को गंजो थिए या कंहिंजा वार किरनि पिया त उहो बि तव्हांजे प्रोडक्ट यूज़ करे सघे थो। ऐं तव्हां असांखे थोरो पंहिंजे प्रोडक्ट जे बारे में थोरो इन्फॉर्मेशन ॾिजो, तव्हांजो नालो छा आहे प्रोडक्ट जो, उहो यूज़ कीअं कबो आहे, हुन में छा छा पियल आहे, ऐं उहो किथां मिली सघे थो? जी ठीकु आहे, मां तव्हांखे बिल्कुलु गाइड कंदसि ऐं मां तव्हांखे इहो बि कंदसि त इहो ॿुधाईंदसि त इहो मां कीअं कयो ऐं इहो तव्हां कीअं करे सघो था। मां सॼी कंप्लीट डिटेल्स तव्हांखे ॿुधाईंदसि। ॾिसो माशाल्लाह असांजो जेको आहे हिकिड़ो जेको दौरु आहे उहो सोशल मीडिया जो दौरु आहे। हिकिड़े मिंट में असां गूगल करे सघूं था, हर शइ असां सर्च करे फ़ाइदा नुक़सान असां ॼाणे सघूं था। माशाल्लाह इनखे जेके आहिनि इहो हर माण्हू जेको आहे उहो ॼाण वारो आहे, ठीकु आहे। त मां उहा ई ॼाण खणी अॻिते वधी आहियां त आमला ऐं मेहंदी जा पत्ता अगरि तव्हां श्रीलंकन लेडीज़ ॾिसो, इंडियन लेडीज़ ॾिसो, त उन्हनि जी रूटीन में इहे बाक़ाइदा अथव ऐं उहे लेडीज़ काफ़ी मशहूरु आहिनि पंहिंजे वारनि जे लाइ। त मां उहा ऐं पंहिंजो पाण इहो यूज़ कयो आहे। त उन्हनि में ऐं आमला जो ऑयल थियो, कुझु अहिड़ियूं शयूं मां मिक्सअप कयूं आहिनि, त उन में जेके आहिनि हिकिड़ो जेको उहो आहे, तव्हां बि गूगल कयो, इंग्रीडियंट्स मां तव्हांखे उनजा चेक कराईंदसि। ऐं जेके आहिनि ऐं ॿी ॻाल्हि तव्हां इहा कयो था त जेंट्स यूज़ करे सघनि था या न, त सभु खां पहिरियों त मां इहो ॿुधाईंदसि त अगरि गंजपन आहे, सफ़ा हेयरलाइन त माना हिकिड़ी हो थी वई आहे, त उहो मां हिकिड़ी तव्हांखे मतिलबु ईअं नथी चई सघां त तव्हां सफ़ा गंजायो त तव्हांखे वार अची वेंदा, छो जो हिकिड़ो पाण तव्हां ॾिसो था अवेयरनेस जो दौरु आहे। मर्दनि जी अगरि तव्हां ॻाल्हि कयो त उहो ट्रांसप्लांट को बग़ैर त हिकिड़ो पॉसिबल ई न आहे, ठीकु आहे। हा बाक़ी अगरि तव्हांजा वार छिडरा थी विया आहिनि ऐं उन में जेके आहिनि तव्हां इहो ऑयल यूज़ कयो, बिल्कुलु मुंहिंजो ऑयल जेको आहे इफेक्टिव आहे। वधीक तव्हां मुंहिंजे पेजिस ते कस्टमर्स जा रिव्यूज़ ॾिसी सघो था, जेके मां पिक्चर सां गॾु जेके आहिनि उहे हया आहिनि। ऐं मुंहिंजो पेज आहे आशी हर्ब्स। अच्छा मां तव्हांखे पंहिंजे प्रोडक्ट जी डिटेल्स ॿुधाईंदसि। हे मुंहिंजो प्रोडक्ट आहे ऐं हिन सां गॾु जेके आहिनि मां
चांवर जो पाणी थियो, बसर जो पाणी थियो, इहे तव्हां टोटका ॿुधिया हूंदा, पर हे जेको असां वटि जेको मां यूज़ कंदी आहियां, जेके असांजे वॾनि जो ॾसु आहे, इहो आमला ऐं मेहंदी जे पतनि जो पाणी आहे, त इहो यूज़ कयो, इन सां गॾु ऑइल यूज़ कयो। बिल्कुलु मुंहिंजी जेको आहे इहो ई आहे राज़ असांजे पंहिंजे ॻोठ जी ज़मीन जो ऑइल, ठीकु आहे। ऐं अच्छा मां इनखे कीअं प्रोडक्ट कयो, ग्रूमिंग कीअं थी, हे हिकिड़ो हीअं प्रोडक्ट कीअं ठहियो, त मां तव्हांखे ॿुधाईंदसि त कैश ऑन डिलीवरी हिकिड़ो अकाउंट हूंदो आहे, ठीकु आहे। मां TCS सां गॾु कमु कयां पई थी, त मां उन्हनि जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदसि। हिकिड़ो सोलो अकाउंट आहे, तव्हां उहो खोलायो, जीअं तव्हां फेसबुक हलायो पियो था, उअं ई तव्हांखे कैश ऑन डिलीवरी अकाउंट तव्हांजो ठहींदो। उनजे ज़रिए तव्हां सॼे पाकिस्तान में जेके आहिनि पंहिंजो प्रोडक्ट सेल करे सघो था। तव्हांखे काॾे बि ॿाहिरि वञण जी ज़रूरत न आहे। तव्हांजे जेके अगरि तव्हांजा बच्चा आहिनि, तव्हांजा ॿार आहिनि, तव्हां सोचो था त न असां नथा करे सघूं, नथा ॿाहिरि निकिरी सघूं, या तव्हांखे अगरि हिकिड़ी मोकल न आहे, इजाज़त न आहे, छो जो मां पाण हिकिड़े बलोच मां तालुक़ु रखां थी, त मूंखे इहे रिस्ट्रिक्शन्स ख़बर आहिनि, त छो असां पंहिंजी चार दीवारी में बि इहो करे सघूं था। कैश ऑन डिलीवरी अकाउंट आहे, तव्हां उहो खोलायो, तव्हांजे जेके TCS जा नुमाइंदा आहिनि उहो तव्हांजे दरवाज़े ते अची तव्हांखे जेके आहिनि पार्सल खणी वेंदा, ऐं उते जिते बि जान तव्हांजी एड्रेस हूंदी, इहो सॼो कमु तव्हां पंहिंजे घर वेही कयो। ऐं चाहे हिते हुजे या इस्लामाबाद हुजे, त तव्हां उन सां कनेक्ट थी वेंदो, तव्हां उते पंहिंजो जेके आहिनि इहो मोकिले सघो था। ऐं इन खां अलावा हो पंहिंजा चार्जिस कुझु कटींदा, बाक़ी जेके तव्हांजी रिमेनिंग अमाउंट हूंदो उहो ईज़ीली तव्हांजे जेके आहिनि अकाउंट में ट्रांसफ़र थी वेंदो। अच्छा, अदी हाणे माण्हू तव्हांखे अप्रोच कीअं कंदा? हिकिड़ा त उहे माण्हू जेके रिटेल में कमु कनि पिया, पर घणा दोस्त जेके होलसेल में कमु कंदा आहिनि, जेके फ्रेंचाइज़ वठणु चाहींदा आहिनि। अगरि को तव्हांखे कराचीअ मां या दुबई मां जेको असांखे दोस्त ॾिसंदड़ आहिनि, अगरि तव्हांखे उहो 1000 बोतल जो 500 बोतल जो ऑडर ॾिए, त उहो तव्हांखे रीच कीअं करे? तव्हां जेको मोबाइल नंबर या अहिड़ी का शइ जेको तव्हां आसानी सां रीच करे सघे? जी, सभ खां पहिरियों अगरि तव्हां मुंहिंजी ॻाल्हि कंदव, त मां चाहियां नथी त मां पंहिंजे जेके प्रोडक्ट आहिनि उहो लोकल मार्केट में ॾियां फ़िलहालु, छो जो मुंहिंजो जेको हिकिड़ो फोकस आहे, मां उहो चाहियां थी जेके असांजियूं लेडीज़ आहिनि उहे अॻिते अचनि। उन्हनि जे लाइ जेके आहिनि मां इहो उन्हनि खे चवणु चाहियां थी त तव्हां मुंहिंजो जेको प्रोडक्ट आहे तव्हां स्टार्ट कयो, तव्हां मुंहिंजे प्रोडक्ट सां स्टार्ट कयो, तव्हां पंहिंजी कम्यूनिटी में ॾिसो, तव्हां उनमें जेके आहिनि उहे तव्हांजो पंहिंजो मुनाफ़ो मां रखंदसि, उन्हनि खे मां पैकेजिस ॾींदी आहियां, त उहे तव्हां पंहिंजो माइनस करे ऐं पोइ जेके मुंहिंजा मतिलबु जेको हिसाबु किताबु आहे, तमामु सुठो पैकेजिस मां उन्हनि लेडीज़ जे लाइ जेको आहे उहो कयो आहे। छो जो मुंहिंजो इहो आहे त मां जेके आहिनि इन्हनि जी हेल्प कयां वधि में वधि जेतिरो मूंखां थी सघे। ऐं अगरि हूअं कंहिंखे रीच करिणो आहे, इन क़िस्म जूं अगरि लेडीज़ आहिनि जेके इहे कमु करणु चाहिनि पियूं थियूं, जेकी मां हिकिड़ी पंहिंजे नंढे पैमाने ते जेका इहे हेल्प करणु चाहियां थी, त उन हिसाब सां मुंहिंजो नंबर जेको आहे उहो बिल्कुलु मुंहिंजो आशी हर्ब्स जे नाले सां मुंहिंजो फेसबुक ते पेज अथव, उते तव्हांजी सॼी डिटेल्स मिली वेंदी। अच्छा, अदी पाण ॻाल्हि कईसीं सोशल मीडिया जी, ॿियनि शयुनि जी। हाणे पाण ॻाल्हि कयूं था औरतुनि जे हुक़ूक़ जी। त सिंध अंदरि त सिंध जेके माना कानून ठहिया आहिनि उहे तमामु बहितरीनु आहिनि, जंहिंमें लॉज़ बि आहिनि, पनिशमेंट बि आहे, ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे डोमेस्टिक वायलेंस ते बि आहे, हेरासमेंट ते बि आहे, ऐं प्रॉपर्टीअ मां मिल्कियत मां हिसो न ॾियणु उन लाइ बि कानून आहे। पर इन लाइ अहिड़ी का अवेयरनेस न आहे त जीअं माना का औरत पंहिंजे भाउ खां, पंहिंजे पीउ खां को हक़ु वठी सघे या पंहिंजे पसंदि जो इज़हार करे सघे। त हिन शइ खे ख़तमु करण लाइ असां जेका अवेयरनेस कैंपूं हलायूं पिया, जेके थ्रू सोशल मीडिया जे, वीडियोज़ जे, FM रेडियोज़ जे, पर अञा ताईं असांखे उहो रिज़ल्ट न पियो मिले। त तव्हां हिन सिलसिले खे अॻिते आणण लाइ, या जंहिं इलाइक़े में तव्हांजो तालुक़ु आहे, त उनखे वधीक पाण अवेयरनेस कीअं ॾियूं, कहिड़ा टूल्स यूज़ कयूं? ॾिसो, तव्हांजी ॻाल्हि तमामु बहितरीनु आहे, तव्हां ॾाढी सुठो ॿुधायो त बिल्कुलु कानून आहिनि। डोमेस्टिक वायलेंस ते अगरि घर जी चार दीवारी जे अंदरि केरु तव्हांखे अब्यूज़ करे थो, कहिड़े बि हिसाब सां, फाइनेंशियली हुजे, फिज़िकली हुजे, मेंटली हुजे, तुंहिंजे लाइ कानून आहिनि। असां भले जेतिरी बि कोशिशि कयूं, जेतिरी बि महिनत कयूं, जॾहिं माण्हू पाण जेको विक्टिम पाण आहे उहो रिपोर्ट दर्ज न कराईंदो, त इहो हिकिड़ो ॾिसो असांजे लाइ तमामु ॾुखियो थी वेंदो। अगरि तव्हां शहर जे माण्हुनि जी ॻाल्हि कयो, माशाल्लाह तव्हां पाण जेको आहे इन ते कमु कयो पिया था। अगरि मां हैदराबाद में ॻाल्हि कयां, त अदी मारवी आवाण जेकी आहे उन हिकिड़ो बाक़ाइदा इदारो खोलियो आहे। त मतिलबु असां इहा मुंहिंजी जेकी आहे तव्हांजी इहा हूंदी त ज़ुल्म बर्दाश्त न कयो। ॾिसो, इहो असांजे इस्लाम में बि न आहे। ऐं ईअं आहे जो असांजी जेके आहिनि माना अगरि जेसिताणी तव्हां पाण रिपोर्ट न दर्ज न कराईंदो, जेसिताणी तव्हां पाण पंहिंजे लाइ न उथंदो, जीअं हिकिड़ो असां चई सघूं था त अलाह साईं बि उन्हनि जी मदद कंदो आहे जेकी मदद पंहिंजी पाण कंदो आहे। अगरि तव्हां इहो ॾिसो, काफ़ी सारी सहूलियतूं आहिनि, ठीकु आहे। अगरि तव्हां नथा विढ़णु चाहियो, जहिड़ो नथा करणु चाहियो, पंहिंजे उन्हनि सां घटि में घटि तव्हां पंहिंजे लाइ इहो क़दम त खणी सघो था न, त पाण जेके आहिनि चार दीवारी में रही था पंहिंजे लाइ हिकिड़ो बिज़नेस स्टार्ट कयो, पंहिंजे रोज़गार जो मौक़ो स्टार्ट कयो। छो जो असांजूं जेके काफ़ी लेडीज़ आहिनि वाराणियूं जूं, उहे
हिकिड़ी ॻाल्हि आहे त दबाव जो शिकार आहिनि। हिकिड़े उन्हनि खे ज़ाइरा जॾहिं पैसे जेकी उहे कीअं हो करे सघनि थियूं जॾहिं सॼी हो पंहिंजी जेके आहिनि डिपेंड जेका उहो पंहिंजे अब्यूज़र ते थियनि थियूं। त हो ऐं अगरि असां पंहिंजी लेडीज़ जी ॻाल्हि कयूं त असांजी लेडीज़ घणो करे मतिलबु इज़त कंदी आहे मर्द जी, ऐं इहो ई चवंदी आहे त असांखे जेके आहिनि अगरि शादी जी तव्हां ॻाल्हि कयो त केरु औरत न चाहींदी आहे त उनजो घर जेको आहे उहो ख़राबु थिए कंहिं बि। त उन हिसाब सां हो पाण जेकी आहे उहा माना परेशानी जेकी आहे उहो बर्दाश्त कंदी। पर मां उन्हनि खे इहो पैगाम ॾींदसि त अगरि हिकिड़ो तव्हां फिज़िकली अब्यूज़ हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर अगरि तव्हां फाइनेंशियली अब्यूज़ थियो पिया था त बिल्कुलु सोशल मीडिया जी मदद वठो। ऐं जीअं मां जेकी अॻिते आई आहियां तव्हांजे साम्हूं आहियां, तव्हांजी पंहिंजी ज़बान जी सिंधी छोकिरी आहियां, हिकिड़ी ॿरोचणी आहियां, त मां तव्हांजे साम्हूं अगरि इहो करे सघां थी त बिल्कुलु इहो तव्हां बि करे सघो था। अच्छा, अॼु हाणे पाण ॻाल्हि कंदा स्मॉल बिज़नेस जेका वूमेन खे सपोर्ट करे पियो, त तव्हां असां सां शेयर कयो त असांजे सिंध जूं औरतूं आहिनि उहे घर वेठे कहिड़े क़िस्म जा कारोबार करे सघनि थियूं ऐं कंहिं माण्हू सां या कंहिं इदारनि सां राब्ता कंदा जीअं हुनखे सपोर्ट मिली सघे। नंढा जीअं कारोबार जीअं भर्थ जी तव्हां ॻाल्हि कईसीं, पिननि ठाहिण जी ॻाल्हि कईसीं, या घर जी तव्हां ऑयल ठाहियो आहे, इन त पंहिंजा देसी टुटका तमामु घणा ऐं तमामु मुफ़ीद आहिनि। जीअं माखी जो अगरि पाण इस्तेमालु कयूं, माखी थी वई, ऑयल थी वियो, ॿियूं जेके पिंडियूं ठहंदियूं आहिनि कणिक जी तीलीअ मां, त इन क़िस्म जा पाण वटि हज़ार इनोवेटिव आइडियाज़ आहिनि जेके दुनिया में ऑर्गेनिक माना फीड अञा इनास थिए पई। त पंहिंजूं औरतूं कहिड़े क़िस्म जा कारोबार करे अॻिते अची सघनि थियूं? ॾिसो, मां तव्हांखे इहो चवणु चाहींदसि त तव्हां भली थोरो कमु कयो पर उहो क्वालिटी वारो कमु कयो। जैपनीज़ अगरि असां रिसर्च जी ॻाल्हि कयूं त जैपनीज़ ईअं चवंदा आहिनि त तव्हां अगरि कस्टमर तव्हांजो प्रोडक्ट नथो वठे, इन जो मतिलबु त तव्हांजे प्रोडक्ट में को खोट आहे। त ज़रूरी न आहे त तव्हां जेके आहिनि कंहिं ठीकु आहे हाणे रीच वधी वई आहे, अगरि सोशल मीडिया मां सम्झां थी हर माण्हू वटि मोबाइल आहे, हर को फेसबुक यूज़ करे पिए थो, इदारा बिल्कुलु पंहिंजो कमु करनि पिया था, एंटरप्राइज़ अहिड़ियूं आहिनि उहे काफ़ी जेके आहिनि रूरल एरियाज़ में वञनि था। ऐं एक्सेस अगरि कंहिंजी न आहे, रीच एतिरी न आहे, त तव्हां पाण जेके आहिनि TCS जे थ्रू TCS सां कनेक्ट थी वञो। TCS वारा तव्हांखे हिकिड़ो अकाउंट जेको खोले ॾियनि था, उहो पाण तव्हां सां डायरेक्ट थियनि था, तव्हांजे घर मां सामान खणनि था। हाणे सॼी जेकी आहे उहा तव्हांजे मथां त मार्केटिंग केतिरी सुठी कयो था, केतिरे सुठे नमूने जेके आहिनि उहे तव्हां पंहिंजे प्रोडक्ट खे प्रोमोट कयो था। त मार्केटिंग मुंहिंजे हिसाब सां बेस्ट आहे। ऐं नेट में असांखे हर शइ उहा मिली थी वञे। ऐं जेके वीचारियूं सफ़ा आहिनि बाराड़ी जूं जेके ॾिसो न, अगरि उन्हनि खे हिकिड़ी रैली मिसाल ठाहिणु अचे थी त उन्हनि जो ॿिया माण्हू बि फ़ाइदो ईअं था वठी वञनि जो पढ़ियल न आहे, ऐं उनजी उहा जेकी हो 500 उनखे मिलनि पिया था, त अॻिते जेके ॿिया आहिनि उहे 5000 में सेल करनि पिया था। त उन्हनि जो कमु, उन्हनि जो मुनाफ़ो जेको आहे उहो ॿिया पिया था खणनि। त असांखे जेके आहिनि सिर्फ़ु इहा ॼाण उन्हनि खे ॾियणु खपे त बाबा हर शहर में तक़रीबन मां ॾिसां, छो जो मुंहिंजो जेको कारोबार आहे, मुंहिंजो TCS सां मां आहियां, त मुंहिंजो बाराड़ी जे काफ़ी अहिड़ा पाकिस्तान पोस्ट ऑफिस जी बि अगरि असां ॻाल्हि कयूं त इहा रीच त हर किथे आहे। त उते अगरि तव्हां ॾिसो, उहे अगरि तव्हां इन्हनि सां डायरेक्ट थी वञो, तव्हां बिल्कुलु जेके आहिनि पंहिंजे लाइ उहे मौक़ा तलाश पैदा करे सघो था। ऐं अगेन मां चवंदसि त क्वालिटी जेकी आहे उहा पंहिंजी इम्प्रूव कयो। मिसाल अगरि माखी आहे बि त उहा माखी असां उन्हनि खे सुठे तरीक़े सां तव्हां प्रोडक्ट करे ऐं उन में पैकिंग सुठी करे ऐं तव्हां जेके आहिनि कुझु नेट को आइडियाज़ वठी ऐं इन में पंहिंजी हेल्प पाण करे सघो था। अच्छा, आदि आख़िर में औरतुनि लाइ न पर असांजे मर्द भाइरनि लाइ को पैगाम त जीअं असांजूं जेके भेनरूं, असांजूं ज़ालूं या असांजी अमड़ियूं जेके आहिनि फील्ड में अचणु चाहिंदियूं त असांखे उनखे केतिरो सपोर्ट करणु घुरिजे ऐं कीअं सपोर्ट करणु घुरिजे? ॾिसो, मर्दनि जी अगरि मां ॻाल्हि कयां त मर्दनि खे इहो चवंदसि त इहो तव्हांजे लाइ बि त सवलाई आहे न। माई अगरि पंहिंजो पाण जेको आहे उहो ख़र्चु खणे थी, त न त दर्ज़ी जी सिलाई खपे, हे खपे हो खपे, त तव्हांजे मथे का बि बाड़ लही वेंदो। त तव्हां जेके आहिनि, अगरि मां इन्हनि तव्हांखे इहो चवणु चाहींदसि, हथु ॿधी बल्कि मां इहो तव्हांखे चवणु चाहींदसि त 4 दीवारी में अगरि को माई तव्हांजी कारोबार करणु चाहे थी त उनखे रोकियो न। ऐं इहो आहे त पंहिंजे लाइ अगरि जेके, छो जो असांजे जेके आहिनि काफ़ी मायूं इन करे ई दबाव जो शिकार आहिनि त उहे पंहिंजे मुड़ुसनि गॾु रुझंदियूं आहिनि। पर अगरि असां इहो ॾिसूं, सॼो लोड बि वीचारे मर्द जे मथो अचे पियो थो। हर शइ सम्झो त हिकिड़ो असां हुनखे पैसा ठाहिण वारी मशीन ठाहे छॾियो आहे, त जेकी शइ खपे उहो मर्द ई असांखे प्रोवाइड करे। त अगरि तव्हां इहे असांजा मुंहिंजा जेके भाइर आहिनि उन्हनि सां मां रिक्वेस्ट कंदसि त तव्हां अगरि ईअं घर जी 4 दीवारी में जेके तव्हांजी हुदूद आहिनि, परदो थिए, जेके बि तव्हांजे जेके आहिनि उन्हनि खे मद्देनज़र रखे उन्हनि में अगरि का इहा करणु चाहे थी त प्लीज़ मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि त तव्हां उन्हनि खे जेको आहे इहो करणु ॾियो।